नासिनवा खे ॿुधाईंदा हलूं त सुल्तानपुर वेझो ॻोठ छतन महर जे रहवासियुनि कोर्ट जी सरकारी ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे परवेज़ इंदड़। सुल्तानपुर वेझो ॻोठ छतन महर में असां मौजूद आहियूं ऐं उते जेके ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि, अचो त खेनि हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त खेनि हुन जो छा चवणु आहे। मामिलो इहो आहे त काबिल साहब असांजे लाइ ज़ुल्म करे छॾियो अथसि। पोयों भाइनि खे बच करे थो वञे, काॾे न ढोर थो लिकिरे न असां लिकिरी था सघूं। असां जूं अवाइलियूं सड़कां पटे, उतां ॿार बचो कोन अची थो सघे। ईदगाह ॾे वेंदा हुआसीं, का फुटी बुटी खणंदा हुआसीं, उते हर का आहे सरकार इन जी का अदालत करे असांजी। असांजो पाड़े जो असां चयोसीं को असां ते हथु रखंदो, पर हिन महिल असांखे तमामु तंग कयो अथसि, लड़ण जहिड़ा थी विया आहिनि। उन असांजे लाइ आज़ार करे छॾियो, असांजी सड़कां ठाहे छॾियईं, असांजे ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़ा, असांजो को माल नथो निकिरी सघे। भाइनि खे चई छॾियो अथई, उतां फ़ोन करे थो पुलिस कोई कारवाई को बि नथी थी सघे असांजे लाइ। जे वञो अॼु 200 माण्हू हथियारनि सां काए अची असांजी ज़मीन ते कब्ज़ा कया अथई। तव्हां अची आला अख़्तियार वारा अचनि, पंहिंजी ज़मीन अची घुमी ॾिसी सघनि था त असां सां कहिड़ी हालत आहे, असांजे लाइ केतिरी कंदा था। असांखे 8 ॾींहं पहिरियों बि असां एहतजाज कयो हुते। असांजे ॻोठ जी जेका सड़क आहे, वाली वक़्त खां सड़क हुई, उहा सड़क ड्राए हुन पट करे छॾी। उन में दरई ज़मीन जी तरफ़ जेका सड़क अंदरि हुई उहा बि ड्राए छॾी। अॼु 150-200 माण्हू हथियारनि समेत अची करे 2 ट्रैक्टर हलाए करे असांजी ॻोठ जी जेका ज़मीन आहे उन ते कब्ज़ो कजे। आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कयूं था, असां इंसाफ़ कयो वञे। ज़मीन ते कब्ज़ा करे सड़कां ड्राए ड्रूए असां तमामु तंग कयो। अॼु 50-100 माण्हू वठी कब्ज़ो करे असांजे ज़मीन ते माण्हू वठी को जहिड़ो थी कयो माण्हू मरी पए, तंहिं करे इंसाफ़ कयो वञे त बाबा। ॻोठ जी ज़मीन पई हुजे, पर असांजे लाइ न ढोर निकिरी सघे पियो, न माण्हू निकिरी सघे थो, असांजे लाइ आज़ार करे छॾियो आहे।